सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च खिलाफ़ सेनेटर कामरान मुर्तज़ा जी दरख़्वास्त अण असराइती करार ॾींदे ख़ारिज करे छॾी आहे। इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च खिलाफ़ दरख़्वास्त उकलाई वई आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स में चयो त ज़ाहिरी तौर लॉन्ग मार्च जे मामले में अदालत जी मुदाख़लत वक़्त खां अॻु हूंदी। जस्टिस अतहर मनुल्लाह चयो त छा तव्हां चाहियो था त सुप्रीम कोर्ट डिप्टी कमिश्नर जो किरदारु अदा करे। जस्टिस आशा मलिक चयो त तौहीन अदालत जो मामलो लार्जर बेंच में ॿुधणी हेठि आहे, जिते दुरियुनि खे ख़ातिरी जी भञकड़ीअ ते जवाबु ॾियणो आहे। छा तव्हां चाहियो था त हीअ बेंच अलॻि सां लॉन्ग मार्च जे मामले में मुदाख़लत करे। एडिशनल अटार्नी जनरल आमिर रहमान चयो त मुल्क में अमन अमान बरक़रार रखण लाइ अदालत जी मुदाख़लत चाहियूं था। जस्टिस अतहर मनुल्लाह चयो त छा तव्हां उहो चवणु चाहियो था त सूरत हाल एग्ज़ीक्यूटिव जे कंट्रोल खां ॿाहिरि थी चुकी आहे। चीफ जस्टिस चयो त मुल्क में विगोड़ न पर अमन अमान चाहियूं था। अहिड़ो हुकुम न था ॾियणु चाहियूं जेको वक़्त खां अॻु हुजे ऐं उन ते अमल बि न थिए। उमेर रुबाब चांडियो चयो आहे त सरदार तारीख़नि मथां तारीख़ूं वठी असांखे थकाइण जी कोशिशि पिया कनि। सिंध हाई कोर्ट बेंच में उमेर रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस बाबति ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट बेंच पारां दादू जी ट्रायल कोर्ट खे केस रोज़ानो जे बुनियाद ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। ॿुधणी दौरान उमेर रुबाब चांडियो, संदसि वकील ऐं MPA सरदार चांडियो जो वकील अदालत में पेश थिया। अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे उमेर रुबाब चांडियो जो चवणु हो त असां हिते अचूं पिया तक़रीबन 6 महीननि खां। हाई कोर्ट जा लाॻीतो मुंहिंजा चकर लॻंदा रहनि था। मां इंसाफ़ जी उमेद रखी हिते अचां थी। सरदार असांखे थकाइण जी कोशिशि कनि था। अॼु 2 केस में उहो ई थियो त हाई कोर्ट जा रिमार्क्स उहे हुआ जज साहब जा। जेकॾहिं चार्ज फ्रेम थियणो आहे त वञी केस हलायो। उमेर रुबाब चांडियो जो चवणु हो त मतिलबु कहिड़ी ज़रूरत आहे त तव्हां हिते अची कराची तारीख़ मथां तारीख़ वठो था। सिंध हाई कोर्ट बेंच पारां दादू जी ट्रायल कोर्ट खे केस रोज़ानो जे बुनियाद ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। सरदार सदाईं तारीख़ूं वठंदा आहिनि। हाई कोर्ट हुननि जी प्रैक्टिस ॾिसी रही आहे। सखर हाई कोर्ट बि लिखत में चयो हो त हीअ जवाबदार धुर जेका आहे उहे केस नथा हलाइण चाहिनि, उहे केस खां भॼी रहिया आहिनि। उमेर रुबाब चांडियो मूजिबि यकीनन सॼी सिंध ऐं पाकिस्तान उहा ॻाल्हि मञे थी त सरदार कातिल आहिनि ऐं असां उमेद रखूं था त अदलिया बि इंशाअल्लाह जल्द ई उन शइ खे क्लियर कंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस चयो आहे त उहो कंहिंखे हक़ नाहे त हू चवे त हाईवे ते धरणो बीह रहे, जॾहिं त जलसो करणु उन्हनि जो हक़ आहे, पर आम शहरनि जा हक़ मुतासिर न थियणु घुरिजनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक PTI जे धरणे सबबि रोडनि जी मुमकिना बंदिश ख़िलाफ़ मक़ामी वापारियुनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिंमें अदालत वापारियुनि जी दरख़्वास्त खे PTI जे धरणे ऐं NOC वठण जी दरख़्वास्त सां गॾु करे छॾी। ॿुधणी दौरान एडवोकेट जनरल बैरिस्टर जहांगीर जदून ऐं एडिशनल अटार्नी जनरल मुनवर इक़बाल डोगल अदालत में पेश थिया। वापारियुनि जे वकील चयो त रोडनि ते कंटेनर बीहारिया विया आहिनि, जंहिं सबबि ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। जॾहिं त एडवोकेट जनरल इस्लामाबाद मौक़िफ़ अख़्तियार कयो त धरणे ऐं रैली लाइ PTI जी NOC जी दरख़्वास्त बि अल्तवा में आहे, उन खे बि ॿुधो वञे। चीफ जस्टिस चयो त इस्लामाबाद में परॾेही माण्हू मौजूदु आहिनि। सफ़ारती तहरीक बि मुतासिर थी आहे। जेकी जलसो करणु चाहिनि था उन्हनि जो हक़ आहे, पर आम शहरनि जा हक़ मुतासिर न थियणु घुरिजनि। तहरीक इंसाफ़ पारां इमरान ख़ान। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त हाईवेज़ ऐं मोटरवेज़ जो कंट्रोल वफ़ाक़ जो आहे। वाज़े आहे त वफ़ाक़ उन हवाले सां हिदायतूं ॾेई सघे थो, जंहिं बाद अदालत धरणे ऐं रैली सबबि रोड ब्लॉक करणु ख़िलाफ़ वापारियुनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद खे धमकी वारी फ़ोन ते नामालूम फ़ोन कंदड़ ख़िलाफ़ सिविल लाइन थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि केस टेलीग्राफ एक्ट तहत धमकियूं ॾियण जे ॾोह में दाख़िल कयो वियो। गुज़िरियल राति CPO रावलपिंडी ऑफिस जी सरकारी लैंड लाइन नंबर ते नामालूम फ़ोन कंदड़ धमकी ॾिनी हुई। सीनियर पुलिस ऑफिसर मूजिबि केस दाख़िल कयो वियो आहे। हाणे जांच में मसरूफ़ आहियूं। रावलपिंडी पुलिस शेख रशीद ऐं हुनजे सेक्रेटरीट लाल हवाली इंतिज़ामिया खे आगाह करे सिक्योरिटी में इज़ाफ़ो कंदे एलेट कमांडोज़ बि मुक़ररु करे छॾिया आहिनि। यादि रहे त शेख रशीद खे उन खां अॻु बि धमकी वारियूं फ़ोनूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। शेख रशीद जी मुदायत में हिकु ॿियो केस वारिस खान थाणे में अॻे ई दाख़िल कयल आहे, पर रावलपिंडी पुलिस केतिरा ई महीना गुज़रण खां पोइ बि उन जो पतो नाहे लॻाए सघी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी लॉन्ग मार्च ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में ॿुधणी लाइ मुक़ररु कई वई आहे। तहरीक इंसाफ़ जी लॉन्ग मार्च ख़िलाफ़ दरख़्वास्त सीनियर वकील कामरान मुर्तज़ा दाख़िल कई।
जंहिंजी ॿुधणी सुभाणे थींदी। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस कामरान मुर्तज़ा खे नोटिस जारी करे छॾियो। ॿुधणी जे लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच ठाहियो वियो आहे। बेंच जे ॿियनि मेंबरनि में जस्टिस आशा मलिक, जस्टिस अतहर मनुल्ला शामिल आहिनि। यादि रहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हक़ीक़ी आज़ादी लॉन्ग मार्च दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां आयल माण्हुनि खे अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िताब करे रहियो आहे ऐं उहो मार्च दौरान उहो ऐलान करे रहियो आहे त असांजी मंज़िल इस्लामाबाद आहे, जिते चूंडनि जी तारीख़ वठी वापसि वेंदासीं। उन दौरान वज़ीर आबाद में थींदड़ हमले दौरान इमरान ख़ान ज़ख़्मी थी पियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि सबबि 6 ॼणा अजल जो शिकार। नूरियाबाद वेझो ख़ौफ़नाक हादसो, होसड़ी वासी 3 ॼणा फोत थी विया आहिनि। M9 मोटरवे ते तेज़ रफ़्तार मज़दा गाॾीअ जो अणॼातल गाॾी सां टक्कर सबबि ड्राइवर जाड़ो पंवर, शाहिद पंवर ऐं मुकेश ठाकुर थॾे ते ई दम ॾिनो। 3 ॼणनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल कया विया। पुलिस मूजिबि 3 फोतियुनि जो तालुक़ु हैदराबाद जे होसड़ी वारे इलाइक़े सां आहे। ॿिए पासे टंडो जाम में मीरपुर ख़ासि रोड ते 2 ट्रकनि में टक्कर सबबि ड्राइवर ज़बीउल्ला ऐं समीउल्ला पठाण फोत थी विया। बबरलो वटि ट्रक जे टक्कर में टोल प्लाज़ा जो मुलाज़िम हामिद छजड़ फोत थी वियो। पुलिस ट्रालर ड्राइवर खे हिरासत में वठी छॾियो। ख़बर शामिल कंदा हलूं त गुलशन हदीद फैज़ 1 मां पुरअसरार नमूने गुम थियल नारी 31 साला अनम सहीब हथ न अची सघी आहे। नारी 14 अक्टूबर ते नौकरी लाइ इंटरव्यू ॾियण लाइ निकिती त वापसि न आई। नारी जे मुड़ुस जी फरियाद ते स्टील टाउन थाणे ते नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस चयो आहे त CDR गॾु रही आहे, जंहिं मां नारी जी कॉल रिकॉर्डिंग जी ख़बर पवंदी ऐं उन हवाले सां वधीक जांच जारी आहे। एंटी करप्शन हैदराबाद जी टीम सर्च वारंट जारी थियण खां पोइ डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस कार्रवाई दौरान ज़रूरी कागज़नि समेत अहम रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो। यादि रहे त 1 अरब 81 करोड़ रुपयनि जी करप्शन वारे मामले ते डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद खे कुझु कलाक अॻु चीफ सेक्रेटरी सिंध तरफ़ां उहिदे तां हटायो वियो हो, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद मंसूर अब्बासी खे पिणु मुअतल करे छॾियो हो। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त DC मटियारी अदनान रशीद खे संदसि घर मां गिरफ़्तार करे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां उहे बि रिपोर्टूं अची रहियूं आहिनि त लैंड एक्यूज़ेशन ऑफिसर मंसूर अब्बासी मौक़े तां फ़रार थी वियो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु सखर हैदराबाद मोटरवे मनसूबे जी रक़म में पौणा 2 अरब रुपयनि जी मुबैना करप्शन जो इंकशाफ थियो हो। 2 साल अॻु DC लैंड एक्यूज़ेशन ऑफिसर जे अकाउंट में रक़म मुंतक़िल कई। लैंड एक्यूज़ेशन ऑफिसर 4 अरब 9 करोड़ मां 1 अरब 82 लख रुपया गॾराया। लैंड एक्यूज़ेशन ऑफिसर जी दावा आहे त 1 अरब 82 लख रुपयनि में 300 एकड़ ज़मीन ख़रीद कई आहे। दस्तावेज़नि में उहो बि इंकशाफ थियो आहे त रक़म 2 सालनि ताईं अकाउंट में रहण ते बैंक मां 54 करोड़ रुपयनि जो मुनाफ़ो पिणु थियो। उन हवाले सां अॻूणे डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान रशीद जो चवणु आहे त 54 करोड़ रुपयनि जे मुनाफ़े जी रक़म बि ख़र्च न कई वई आहे।